युद्लिलहु फला हादिय लह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लह व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा आताकुमुर रसूलु फ़ख़ुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फ़न्तहू व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान सुम्मा इत्तबअ सित्तम मिन शव्वालिन कान कसियामिद दहर सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअददि मन सल्ला व साम व सल्लि अलैहि बिअददि मन काद व काम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला आलि तआतिक अजमईन आमीन। मोहतरम अजीज दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अज खुशी जो दिहाड़ो ईद उल फितर पहिरीं शवाल 1446 हिजरी मुताबिक 31 मार्च 2025 सूमर जो ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया लिकुल्लि कौमिन ईदुन व हाज़ा ईदुना। हर क़ौम जे लाइ ईद आहे, खुशी जो ॾींहुं आहे, ऐं हीअ असांजी ईद जो ॾींहुं आहे। मुस्लमाननि लाइ ॿ ॾींहं ईद जा आहिनि, ॿ ॾींहं ख़ुशी जा आहिनि। हिकिड़ो ईद उल फितर जो, ॿियो ईद उल अज़हा कुर्बानी वारो ॾींहुं, कुर्बानी वारी ईद। इहे ॿ ईद आहिनि। ईद हर मज़हब में हूंदी, यहूदियुनि जी, सिखनि जी, ईसाइनि जी, हिंदुअनि जी, हिंदू क़ौम जी, सभु कंहिंजी ईद आहे। उन्हनि जे ख़ुशी जा ॾिहाड़ा, उन्हनि जूं ख़ुशियूं उन्हनि जे गुज़िरियल वाक़िए ते, माज़ी जे वाक़िए ते हूंदियूं हुयूं। मसलन ईसाई जेका ईद मल्हाईंदा हुआ, उहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत 25 दिसंबर ते जेका क्रिसमस डे चवंदा आहिनि, हालांकि तारीख़ जे एतबार सां 25 दिसंबर ते ईसा जी विलादत न आहे, पर उहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी विलादत जे ॾींहं ते ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। यहूदी जेका ईद मल्हाईंदा आहिनि, फिरऔन खां हज़रत मूसा अलैहिस्सलाम आज़ाद थी निजात हासिल करे निकिरी आया, उन आज़ादीअ ते यहूदी जेको आहे ईद मल्हाईंदा आहिनि। त हर क़ौम जा, मज़हबनि जा जेके ईद जा ॾिहाड़ा गुज़िरियल माज़ी जे वाक़ियात ते, उन यादि ते ईद जा ॾिहाड़ा। इस्लाम में ईअं न आहे। जेकॾहिं ईअं कजे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत इन खां वधीक ॿी त ख़ुशी आहे कान। करोड़े ईदूं कुर्बान वञनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद ते, पर इहा ईद ख़ुशीअ जो ॾिहाड़ो नथी बणिजी सघे, छो त इहा ईद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मल्हाई कान्हे का। ईद उहा आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हाई आहे, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॾिहाड़े ते ईद न मल्हाई आहे। ईद उहा थींदी जंहिंमें ख़ुतबो थिए, निमाज़ थिए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद ते, विलादत ते न ख़ुतबो थिए न ईद। फतेह मक्का जे मौक़े ते हज़रत बिलाल काबे ते चढ़ी आज़ान ॾिनी, इन खां वधीक बि ख़ुशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे। त इस्लाम जे अहिड़े पुराणनि वाक़िअनि सां तारीख़ भरियल आहे। जे पुराणनि वाक़िअनि ते, पंहिंजे वॾनि जे बहादुरी ते, क़ौम कबीले ते, इस्लाम जे बुलंदीअ ते ख़ुशी करे सघिजे थी, फ़ख़ुर करे सघिजे थो, पर ईद न चइबी। तंहिंजे करे मीलाद खे बि ईद खां वधीक ख़ुशी चई सघिजे थी, ईद न चइबी। ईद जहिड़ी ख़ुशी चई सघिजे थी, ईद न। ईदूं सिर्फ़ ॿ आहिनि, ईद उल फितर ऐं ईद उल अज़हा। ॿी का बि ईद कान्हे। ईदुनि जहिड़ी ख़ुशी आहे, ईद न आहे। अॻियूं क़ौमूं साहबा किराम हिकिड़े मुल्क विया, उते ॾिठऊं उहे माण्हू पंहिंजे बादशाह खे सजदो पिया कनि। साहबा किराम अर्ज़ कयो, अल्लाह जा रसूल,
असां ये ॾिठो पंहिंजे बादशाह खे त सजदो पिया कनि, असां तव्हांखे कयूं अज़मत और इहो सजदो माण्हूअ खे तौहीद सां टकराओ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि अल्लाह वहदहु ला शरीक खे सजदो करणो आहे, ॿिए कंहिं कोन्हे करणो, सजदो अल्लाह अकेले खे कबो। ऐं फरमायूं त जेकॾहिं सजदो कंहिं माण्हूअ खे जाइज़ हुजे हा, इंसान खे जाइज़ हुजे हा त लअमरतो ऐं यसजुदन लिअज़वाजिहिन, मां औरतुनि खे हुकुम कयां हा त पंहिंजे मुड़ुसनि खे सजदो कनि, छो त उन्हनि जो मज़ाज ई ख़ुदा आहे। पर सजदो कंहिंखे बि जाइज़ कोन्हे को, तंहिंजे करे उन्हनि खे बि इजाज़त कान्हे का। इस्लाम में ईद छा थिए थी? इस्लाम में ईद थी पोइ गुज़िरियल वाक़िअत माज़ी जे ते न, बल्कि हिकिड़ी इबादत जे तकमील ते, कंप्लीट थियण ते, पूरे थियण ते। ही रमज़ान जी ईद, शवाल जी ईद, रमज़ान जा 30 रोज़ा रखण, 30 रोज़ा गुज़रिया, वॾी इबादत अल्लाह जी पूरी थी, ऐं इन ख़ुशीअ में असां ईद पिया रखूं। ऐं ईद उल अज़हा चाहे कुर्बानी वारी ईद, हज ज़ुलहज महीने में थींदी आहे। 9 ज़ुलहज अरफात, यौम अरफात ते पूरी दुनिया जा माण्हू, सभिनी मुल्कनि जा माण्हू मुस्लमान गॾिजी हज बैतुल्लाह जो वॾो जेको अहम रुकुन हो उहो अदा कयूं। उन ख़ुशीअ में 10 ज़ुलहज ते ईद कयूं। वॾनि ते फ़खुर करण सां ईद न आहे, ईद पंहिंजी महिनत सां आहे। वॾनि ते बि फ़खुर कबो, असांजा वॾा मुजाहिदा, को माण्हू चइबो जे क़ौम जो वॾो आलिम हो, वॾो बुज़ुर्ग हो, इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, फ़खुर जहिड़ी ॻाल्हि आहे। पर पंहिंजो अमल करे ॾेखारणो आहे त असां छा आहियूं। तंहिंजे करे इस्लाम में जेका आहे पंहिंजे अमल सां वाबिस्त आहे। 2 इबादतुनि जे पूरे करण ते ईद जी ख़ुशी नसीब थी। ऐं हज जहिड़ी इबादत खां पोइ 9 ज़ुलहज ते वुक़ूफ़ अरफा में गॾु थी हज जी इबादत पूरी थी, 10 ज़ुलहज ते ईद मल्हाई वई। रमज़ान जा 30 रोज़ा पूरा थिया, अल्लाह जे हुकुम सां सुबुह खां शाम ताईं बानो उञ ते बुख ते रहियो, न खाधई न पीतई, न को का ॿी ॻाल्हि कई, न ग़लति कमु कई, कुझु बि न, जाइज़ शयूं छॾे नहीं। ग़लति कमु त ठहियो पर जाइज़ खाधो पीतो जाइज़ उहो ई छॾे नहीं। इन ख़ुशीअ में अल्लाह जी इबादत पूरी थी, इंसान ईद थो करे पियो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं माण्हूअ रमज़ान जा रोज़ा रखिया पोइ उन्हनि रोज़नि सां सुम्मत व सित्तम मिन शवाल, 6 शवाल जा रोज़ा रखियई। ईद शवाल जे महीने में 6 रोज़ा ॿिया रखियई। इहो माण्हू कान का सियाम दहर, जन पूरे साल जा रोज़ा थी विया। 30 रोज़ा रमज़ान जा ऐं 6 रोज़ा। हाणे सवाल ॾींदो त 30 रोज़ा 6 रोज़नि में 11 महीननि जे रोज़नि जो सवाब इस्लामी आहे। तव्हां क़ुरान शरीफ़ जी आयत मशहूर ॿुधी आहे उलमा खां, मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा, जेको माण्हू नेकी कंदो आणींदो उनखे 10 थी मिलंदो। हिकु नेकी 10 थी मिलंदी। हिकु नेकी अल्लाह वधाए 700 दफ़ा ऐसा वधाए, उनजी मर्ज़ी आहे। इस्लाम में इज़ाफ़ो अल्लाह थी करे छॾियो आहे, रब सखी आहे। हाणे इहो माण्हू 30 रोज़ा रमज़ान जा, 6 रोज़ा शवाल जा, 36, हिकु नेकी 10 थी मिलंदी। साल में ॾींहं 360, 36 रोज़ा रखियई, 36 खे 10 सां मल्टीप्लाए करे ज़र्ब करे त 360 थिया। माना इहे 36 रोज़नि सां इनखे सॼे साल जे रोज़नि जो सवाब मिलंदो, छो त हिकु रोज़ो 10 रोज़नि जे बराबरि थियो त साल में ॾींहं थिया 360। ऐं 30 रोज़ा रमज़ान जा, 6 रोज़ा शवाल जा, 36 360। इहे रोज़ा नफ़िल आहिनि, फर्ज़ वाजिब न आहिनि। ईअं कोन्हे त हाणे न रखे त न थींदो, रखे सुठी शइ आहे। पोइ हाणे इहे गॾु करे रखे इनजी मर्ज़ी आहे। अब हाणे 2 शवाल खां शुरू कई, 2, 3, 4, 5 करे, या गॾु अलॻि अलॻि करे रखे। हिकु ॾींहुं रखियई, वरी 2 ॾींहं रखियई, हिकु 8 ॾींहुं रखे, 5 ॾींहुं रखे। मतिलबु आहे त इन शवाल सॼे महीने में 6 रखणा आहिनि, पोइ जहिड़ी तरह सां रखे। इहो रोज़ो रखियई ऐं के महिमान आया, तकाज़ा थी पई, तो रोज़ो टोड़े छॾे, वरी उन कज़ा आहे बसि। महिमान जे करे नफ़िली रोज़ो टोड़े सघिजे थो। हिकिड़ा अहमियत ख़ासि महिमान आहिनि, ख़ासुल ख़ासि आहिनि, ऐं रोज़े में आहे उन्हनि जी सां गॾु वेहण जे करे, रोज़ो जे करे, गॾु खाइण जे करे, उन इसरार ते रोज़ो टोड़े त उनजी इजाज़त आहे। तंहिंजे करे दोस्तो इहे 6 रोज़ा शवाल जा, ईद उल फितर
अल्लाह तबारक व तआला असांखे या नसीब कई साल में 2 ईदूं ॿियूं कोन्हनि कई। मूं पहिरीं तव्हांखे ॻाल्हि सम्झाई। इन में ॿियो अहम कम आहे फितरो ॾियणु, फितरानो ॾियणु। फितरो केरु ॾिए, केरु वठे, केतिरो ॾिए, 3 शयूं थियूं। केरु केरु फितरो ॾिए। हाणे चवंदा बस सभई फितरो ॾियो, सभई ॾींदा त वठंदो केरु? हिकिड़ा ॾींदड़ हूंदा, ॿिया वठंदड़ हूंदा। फितरो ॾींदड़ शख़्सनि में उहे शख़्स जिन खे चांदी 52.5 तोला या उन जेतिरी क़ीमत, माना तक़रीबन ₹1,00,000 खनि जेतिरी मालियत उहा उन वटि हुजे इज़ाफ़ी। उन में जे ज़कात में त ₹1,00,000 इज़ाफ़ी हुजे, पर उहो सॼो साल इन वटि रहे बि सही, तॾहिं ज़कात फ़र्ज़ आहे। ऐं फितरे में उहो सॼो साल रहे न, उन वक़्तु रमज़ान जे महीने में उन वक़्तु उन वटि ₹1,00,000 जेतिरी इज़ाफ़ी रक़म हुजे, उहो सॼो साल रहे न रहे उन जी ज़रूरत कोन्हे, उन ते फितरो वाजिब आहे। बाक़ी जंहिं वटि नाहे एतिरी, उहो फितरो वठी सघे थो, वठे। फितरो वठंदड़ जंहिं वटि ₹1,00,000 जेतिरी रक़म या सोन चांदी एतिरी बचत में हुजे त उहो ॾींदड़ आहे, नाहे उहो वठे। कंहिंखे ॾिजे, कंहिंजे तरफ़ां ॾिजे, माण्हू पंहिंजे तरफ़ां ॾींदो, पंहिंजे नाबालिग सगीर बचनि जे तरफ़ां, घर वारनि ॿारनि जे तरफ़ां ॾिए। बाक़ी जेकॾहिं जवान ॿार आहिनि, बालिग आहिनि, त पोइ उहे लाज़िम पीउ ते नाहे पंहिंजो पाण ॾियनि। पर जे पीउ बि ॾिए त उन्हनि खे ॾसे छॾे तव्हांजो बि फितरो ॾिनो आहे, हुननि खे इतलाह में हुजे। जेकॾहिं नथो ॾिए त उनखे ॾसे बाबा मूं ॾिनो आहे, तव्हां पंहिंजो पाण ॾियो, तव्हां जवान आहियो, बालिग आहियो, पंहिंजे कमकार धंधे सां आहियो, कमाईंदड़ आहियो, तव्हां पाण ॾियो। ऐं जेको आहे सो इहा शइ बहितर आहे। फितरो केतिरो ॾिजे? फितरो कणक, अधु सा, खजूर, किशमिश, जव, इहे जेके आहिनि से सा, अधु टोयो माना 2 किलो, पूरो टोयो 4 किलो जे वज़न ते आहे। हाणे कणक ॾिए त 2 किलो ॾिए। बाक़ी जेकॾहिं पैसा ॾिए त पैसा जेके सिका राइजुल वक़्तु मौजूद जेका क़ीमत हूंदी कणक जी उहा ॾींदो। हाणे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं चवे कणक तमामु सस्ती वरिती आहे, मूं 40 रुपए किलो जे हिसाब सां वरिती आहे, तंहिंजे करे 80 रुपया 2 किलो कणक जी क़ीमत ॾियां, न, 40 रुपया किलो आहे ई कान, तूं भली सस्ती वठी, पर जेकॾहिं कणक जे हिसाब सां तक़रीबन 200 रुपया थींदा। तोखे मौजूदा सिका राइजुल वक़्तु जेको आहे सरकारी रेट जेको कणक जो आहे उन हिसाब सां पोइ 200 थियनि, घटि थिए जेको बि थिए, गवर्नमेंट जेको रेट मुक़रर करे थी उहो सिका राइजुल वक़्तु थींदो आहे, उन रेट जे हिसाब सां 2 किलो जी क़ीमत, पोइ ही भली उन खां घटि वठे वधि वठे, उन सां बदल न आहियो। हिकिड़ी शइ त महांगी पई, रेट उन जो तय थियल महांगो आहे, हिकिड़ो माण्हू सस्ती वठी अचे त उन सां बदल मोड़ न आहे। हा, बाक़ी उहा शइ ॾिए थो, ख़ुदि कणक ॾिए थो, पोइ 2 किलो ॾिए। कणक बि ख़ुदि बि ॾेई सघे थो, अटो बि ॾेई सघे थो, पैसा बि ॾेई सघे थो। ऐं ॾिए कंहिंखे, ग़रीबनि मिसकीननि खे ॾिए। इहो छा आहे फितरो? छाजे लाइ आहे इहो फितरो? रोज़नि जी उणाइनि कमियुनि खे पूरे करण लाइ। रोज़ में का कमी कोताही थी वई, का उबतो सुबतो लफ़्ज़ निकिरी वियो, रोज़े जे एहतराम में का कमी थी पई, पोइ इहे जेके कमियूं कोताहियूं इन्हनि खे पूरे करण लाइ फितरो आहे। फितरो कॾहिं ॾियणो आहे? फितरो ईद नमाज़ खां पहिरीं पहिरीं, ईंदे ईंदे रस्ते ते ॾेयो अचे, रमज़ान में कढी छॾे। जेकॾहिं हिकिड़े माण्हू खां रहिजी वियो त अलाह माफ़ कंदुसि, अलाह खां इस्तिग़फ़ार करे बख़्शिश बि घुरे, पर ईद खां पोइ बि ॾियणो आहे। कल मुअल्लक़त बैन समाए वल अर्ज़, जेको माण्हू ईद जे ॾींहुं बि फितरो अदा नथो करे, ईद गुज़री वई, त हाणे हिन जेके रोज़ा रखिया इहे सभई ज़मीनी आसमान जे विच ते लटकिया पिया आहिनि। इन जो मथे पहुचण तॾहिं थींदो जॾहिं फितरो ॾिए, पर फितरो उहो ॾिए जंहिं ते लाज़िम आहे। पंहिंजे सगीर ॿारनि सां गॾु जेको ईद उल फितर जे ॾिहाड़े सुबुह सादिक खां पहिरीं ॾियाओ उन जो बि ॾिबो।
पहिरीं शवाल जी पिर फुटी थिए थी मसलन 4 लॻी 10 मिंटनि ते, इन खां अॻु में जेको बि जाओ 5 लॻी 10 मिंटनि ते ग़ालिबन या 5 ते, इन खां अॻे जेको बि जाओ ॿार उन जो बि फितरो ॾिबो, उन जो बि ॼणो आहे। ऐं जेको इन खां अॻे वफ़ात करियो त उन जो लाज़िम कोन्हे, जेको मरी वियो त बसि उहो, बाक़ी जेको अॻे ॼमे थो उन जो फितरो ॼणो आहे। ऐं इन भलारे ईद वारे ॾिहाड़े ते असां हिक ॿिए सां जेका मूं हर दफ़े ॾसींदो आहियां, नफ़रतूं विसारे मुहबतूं पैदा कयूं। ईद जो ॾींहुं ख़ुशी जो ॾींहुं आहे, कंहिं ईज़ायो आहे, तकलीफ़ ॾिनी आहे, माफ़ करे छॾियो दिलि सां, बसि माफ़ी भली शइ आहे, माफ़ करे छॾियूं। तकलीफ़ केॾी ॾिनी आहे, हू न मिलणु चाहे, असां पेशकदमी कयूं। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू मुस्लमान भाव खां कावड़ियल रहे थो 3 ॾींहंनि खां वधी आहे, मरी वियो त जनम ई थी। तंहिंजे करे असां सलाम दुआ कंदा रहूं, पोइ अॻियो नथो मिले त हुनजी मर्ज़ी, असां अस्सलाम वालेकुम कयूंसि, जवाब न ॾिए हुनजी मर्ज़ी, असां पंहिंजी ज़िमेदारी तां लाहियूं। ऐं हे ईद जो ॾिहाड़ो फलस्तीन जे मुस्लमाननि खे बि यादि कयो। हिन रमज़ान जा रोज़ा, इफ्तारियूं, सहरियूं बमनि में उन्हनि कयूं। इज़राइल अमेरिका सां गॾिजी करे उन्हनि ते बमबारियूं कयूं, रोज़नि सां मस्जिदुनि में लाश पिया आहिनि थिया, असां तो ॾिसी बि नथा सघूं। उन्हनि जे लाइ दुआ घुरूं। ईद जे ॾिहाड़े ते अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां बख़्शिश थींदी आहे। अल्लाह साईं फ़रिश्तनि खे चवंदो आहे, हे काॾे पिया वञनि, जिन निमाज़ ते पिया वञनि। फ़रिश्तनि खां पुछंदो आहे, जिन भला मज़दूर पूरी मज़दूरी कई, उनखे छा थिए? फ़रिश्ता चवंदा आहिनि कि पूरो अजूरो मिले। फरमाए तव्हां शाहिद रहिजो त मां इन्हनि जी बख़्शिश करे छॾी। हदीस में ईंदो आहे, जेको ईद निमाज़ पढ़ी, ईद उल फितर निमाज़ पढ़ी घर वञे थो, रोज़ा रखे 30 ॾींहं जो रोज़ो, उन ई बुख, रात जो इबादत, तराई में बीठो, रात जी बि इबादत, ॾींहं जी बि इबादत। हाणे इहो ईद निमाज़ पढ़ी घर पहुचंदो ई न, अल्लाह साईं सभिनि जा ॾोह बख़्शे छॾींदा। ऐं जेके दुआऊं घुरे अल्लाह साईं क़बूलींदो। हाणे दुआऊं घुरण जो वक़्तु आहे, इनाम जो वक़्तु आहे रब जे तरफ़ां। तंहिंजे करे दुआउनि में असां फलस्तीन जे मुस्लमान लाइ दुआ घुर, अल्लाह साईं उन्हनि ते रहम फरमा, अल्लाह साईं गज़ा जे मज़लूम मुस्लमान ते रहम फरमा। ऐं इज़राइल अमेरिका इन कुफर ताक़तुनि खे तबाह बर्बाद फरमा। ऐं उन सां गॾु ॿी जेका असांजे हथ में आहे, जेके फलस्तीन लाइ चंदो कनि था, जेके बि तंज़ीमूं पाण पुॼाइनि था, उन्हनि सां पंहिंजो हिसो मिलायूं। ऐं उन सां गॾोगॾु इज़राइल अमेरिका जी मईशत खे तबाह कजे। उहा कीअं तबाह थींदी? उन जी मसनूआत जो बाइकाट कयो। पाकिस्तानी प्रोडक्ट सभु आहिनि, जेकॾहिं तव्हां सनसिल्क ऐं इहे जेके एरियल सर्फ इस्तेमालु न कंदा, उन जाइ ते पाकिस्तानी शैम्पू बि आहिनि, बाबा क्वालिटी उहा न आहे। पाकिस्तानी सर्फ जेको आहे कपिड़ा साफ़ नथो करे, क्वालिटी ते कंप्रोमाइज़ थी सघे थो। उन मासूम बचड़नि जे खून ते, जेके मस्जिद अक्सा, क़िबला अवल, बैतुल मुक़द्दस में रत सां उन्हनि जो लाश पिया आहिनि, उन्हनि सां कंप्रोमाइज़ न थींदो। उन जो मुकम्मल बाइकाट कयूं, घर न आणियो शइ, न वठंदासीं, केॾो बि केरु इसरार करे, न पीअंदासीं पेप्सी बोतल, न पीअंदासीं कोका कोला। उन जाइ ते पाकिस्तानी जेका बि बोतल आहे पीअणी आहे त पियो, न त बसि को बि जूस अमेरिकी इज़राइली न पीअंदासीं। जॾहिं इहो बाइकाट कंदासीं, उनजी मईशत तबाह थींदी, रोज़गार तबाह थींदो, त किथां विढ़ंदो? असां हुनखे कमाए पिया ॾियूं, उन कमाईअ मां फलस्तीन जे मज़लूम अवाम खे मस्जिद में शहीद पियो करे, असां ॾोह में शरीक न आहियूं। उन्हनि जे लाइ इज़राइली अमेरिकी मसनूआत जो मुकम्मल बाइकाट कयूं, पाण बि कयूं, ॿिए खे बि तरकीब ॾियूं। ऐं इन भलारे ॾींहं ते असां अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह साईं असांजे सिंध समाज जी तोखे पारत आहे। हे केनालनि जी सूरत में जेको वफ़ाक़ तरफ़ां ज़ुल्म थिए पियो, रब साईं असांजे सरसब्ज़ शादाब सिंध खे तबाह करे बारियासो रेगिस्तान चोलिस्तान पिया आबाद कनि। अल्लाह साईं जेके असांजे मुल्क खे, असांजे इन इलाइक़े खे, ख़िते जे माण्हुनि खे तबाह था कनि, अल्लाह साईं सिंध समाज जी तोखे पारत आहे। ऐं इन तरफ़ केनाल लाइ जेका मेहनत थींदड़ आहे, जेके एहतजाज थींदड़ आहिनि, उनमें शरीक थियो। 6 अप्रैल ते कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद दरियाहनि ते, आमरी पुल ते 6 पुलूं जेके दरिया, उन्हनि जे ॾाढो एहतजाज रखियो आहे। जेके जेतिरो बि पुॼी सघे इन्हनि में शरीक थियो। सिंध जे लाइ दुआ घुरो, अल्लाह साईं सिंध समाज जी तोखे पारत आहे। इन ज़ालिम मंसूबे खे, सिंध तबाह मंसूबे खे तबाह बर्बाद फरमा। अल्लाह साईं इन मज़लूम माण्हुनि जी तोखे पारत आहे। ऐं इहा शइ असां पंहिंजे तरफ़ां लाज़िम करार ॾियूं।
वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।